अस्सलामुअलैकुम दोस्तों, मां ताबल भाली कार सभन के चैनल मुझे नालो अब्दुल गफ्फार जमाल खान शेर और सिंधी अब्दुल गफ्फार जमाल। अज मां तव्हांखे ॿुधाईंदुसि केन मास्टर में रंगीन वीडियो कीअं ठाहिजे। पसंदि वीडियो लाइक कजो ज़रूर। शुरुआत में अगर तव्हां केन मास्टर ओपन कयो, हे नाले सां ठाहियो, फोटू मोबाइल नालो अब्दुल गफ्फार जमाल लॻियल आहे। ईअं तव्हां ठाहे सघो था। ॿी वीडियो में तव्हांखे सम्झाईंदुसि कीअं तो रंगीन वीडियो ठाहे व्हाट्सअप स्टेटस। अच्छा शुरुआत था कयूं। जीअं तव्हां ओपन केन मास्टर कंदो, ओपन थी वियो आहे। मां तव्हांखे कीअं ॿुधाईंदुसि कीअं बैकग्राउंड मुंहिंजा फोटो लॻायूं, कीअं बैकग्राउंड में फोटू हणणा सभिनि खे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। वीडियो पसंदि अचे त लाइक ज़रूरु कजो। तव्हां मीडिया ते वञो, हेठनि लुकी बैकग्राउंड लुक फोटू मुंहिंजा तव्हां ईअं फोटू हणी सघो। जीअं तरीक़े सां ॾिस फोटू ई तव्हांखे ॿिया वीडियो में सम्झाईंदुसि। मां सम्झा कीअं बैकग्राउंड ठाहिणो आहे। ठीकु आहे, मां हिकिड़ो बैकग्राउंड फोटो खणा, मां हिकिड़ो फोटू थो खणा, हुनखे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि कीअं करिणो आहे, कीअं ठाहिणो आहे। ठीकु आहे न, जीअं मां फोटू कयां, फोटू खां पोइ तव्हां जीअं तव्हां हिन आइकन खे क्लिक कंदो, हिनखे तव्हांखे लकीरूं ईंदियूं, हे लकीरूं स्केच ठहंदो अथनि। ठीकु आहे, चोरस लकीर। ठीकु आहे, मां चोरस खणंदो आहे। जे हेठों ग्रीन ॾिजो साओ कलर, पोइ मां हे सही आहे। पूरी कयो, वरी ॿियो खणो एतिरो हिन घटि कयो। ठीक है ना, रंग साफ़ कीअं मां सिर्फ़ु नालो ई लिखंदुसि, ॿियो मूंखे कुझु कोन्हे। बस नालो तव्हांखे ॿुधाईंदुसि कीअं आहे थींदो। तव्हांखे फ़ोन में तव्हांखे न ठाहिणो, फ़ोन ॾिनो मां तव्हांखे वीडियो। तव्हांखे कंहिंखे ख़बर हूंदी त उहा वीडियो छॾे सघंदा, कंहिंखे ख़बर न आहे त उहा वीडियो ॾिसंदा आख़िर ताईं। अछो रंग हिन जो बि ग्रीन कयो, साओ कयो। मां फ़ोन चेंज कंदुसि, मूं वटि जेका फ़ोन आहिनि। तव्हां पंहिंजे केन मास्टर में अरबी फ़ोन आहे उहो बि चेंज करे सघो था। तव्हां उहे न आहिनि, तव्हां हे मुंहिंजा पंहिंजा आहिनि जो मूं चेंज कया। मां हे थो खणा, जीअं हिकिड़ो हे फ़ोन आहे। ठीकु आहे न, तव्हां ॾेखारण लाइ कयां थो छा आहे छा न आहे। ठीकु आहे न, हे फ़ोन आहिनि, इहो मां हेठां कारो कलर ॾियां थो सोचियो। तव्हां हेठों ॾियो त न ॾियो तव्हांजी मर्ज़ी आहे, पर मां तव्हांखे ॿुधाए थो कीअं आहे। ठीकु आहे न, तव्हां हिनखे कट कयो हेठों, जीअं हे गाने जा लफ़्ज़ तव्हां लिखंदा वञो। मां तव्हांखे ॿुधाइण लाइ थो कयां। मां एतिरो बराबरि थो रखां, पोइ तव्हां ॾिसी सघो जेतिरो रंगीन वीडियो आहे। कीअं हाणे हिन वीडियो खे सेव थो कयां, तव्हां फुल HD कयो या कीअं तव्हां सेव कयो। ठीकु आहे न, फुल थो कयां, कोई 12 दिन में रखंदो, जल्दी में सेव थी वेंदो। हाणे मां देरि न कंदो, जल्दी में सेव थी वियो आहे। बसि सिम ते आहे, बसि थोरो मिंट अथसि। ठीकु आहे, हे वीडियो सेव थी वियो। हाणे तव्हां कीअं कंदो, हाणे इहो वीडियो हितां कटियो। हाणे तव्हां खणो जो तव्हां यूज़ कयो आहे उहो रंगीन वीडियो जो तव्हां थोरा उहो आहे उहो तव्हां खणो। ठीकु आहे न, मां उहो थो खणा। हिते 2 आहिनि वीडियो, मां हिकिड़ो हे थो खणा। हे ॾिस, 1 मिंट जो आहे। तव्हां आवाज़ में शायदि ज़रूरी हिन जो आवाज़ कीअं घटि कजे, सभु आसान तरीक़ो आहे। हिन ते वञी तव्हांखे आवाज़ वारो मिलंदो। ठीकु आहे न, तव्हां जीअं आवाज़ वारे ते क्लिक कंदो, तव्हां हिन जो आवाज़ हे 0 पसंदि करे छॾियोसि, हिन जो आवाज़ न हूंदो। ॿी ॻाल्हि आहे, हिन जी लाइट वधाए छॾियो, छो त हे 0 थो हुजे, बाक़ी हे 2 तव्हां वधाए छॾियो जो साफ़ ॾिसण में ईंदो। ठीकु आहे न, पोइ मां उहो खणा थो वीडियो जो मूं सेव कयो आहे। हाणे मैं तव्हां कीअं दस इन को फुल तव्हां ख़बर कीअं हाणे
के में की थी वञो के में ते तव्हां हिन ते क्लिक कंदो तव्हां हिन ते यादि रखो मिसाल जीअं उहो तव्हांजी मर्ज़ी आहे हीअ सही आहे न हाणे जेको वधियल आहे उहो असां कटे था छॾियूं असां लाचार कोन्हे हरूभरू वधियल आहे उहो कटे था छॾियूं उहो रंगीन वीडियो थींदुसि हाणे ठीकु आहे न हाणे मां तव्हांखे ॿुधाए ॾिसी सघो था तव्हां कीअं रंगीन वीडियो ठाहे थो आसान तरीक़ो आहे पसंदि वीडियो खे लाइक कजो ॾिसी सघो था तव्हां बसि ईअं तव्हांजो हे गानो लफ़्ज़ आहे तव्हां रखी सघो मां तव्हांखे ॾेखारण लाइ सभु कुझु कयुमि ॾिसी सघो था ऐं मां तव्हांखे ॿियो हे बैकग्राउंड कटे मां तव्हांखे ॿियो साॻियो ॿियो ॾिसां थो तव्हां शायदि हूंदा न त youtube.com मां जहिड़ी मां डाउनलोड करे सघो था न त मां लिंक तव्हांखे ॾेई छॾींदुमि ठीकु आहे हिनखे ॾिसूं था ॾिसी सघो था हिनजी मां लाइट वधाए जो त साफ़ु लॻंदो लाइट वधाईंदे घणो साफ़ु ॾिसी सघो था तव्हांखे कीअं हलंदा बैकग्राउंड मां आसान तरीक़ो आहे वीडियो पसंदि अचे लाइक ज़रूरु कजो।